बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाहुद्दीन हमारे सीरिया सिंधी थाश रिपीटिंग सीरीज़ में तव्हां सभिनी खे भली कार। जीअं त थर जी विज़िट आहे, उमरकोट पहुतासीं ऐं मामा जुमन दर बदर जे ॻोठ न चऊं इहे थी नथो सघे। अॼु असां साईं मामा जुमन अलाह साईं उनजा दर्जात बुलंद करे उन जे अंगण ते मौजूदु आहियूं, उन्हनि जे ॻोठ रूलवाह में मौजूदु आहियूं, जिते असां साईं जे मज़ार ते दुआ त घुरीसीं पर हिकिड़ो वॾो शाहकार वॾो हिकिड़ो कमु ॾिठोसीं हिते त साईं मामा जुमन जे नाले सां हिकु लाइब्रेरी इन्हनि जेको आहे सो साईं जन इफ़्तिताह कयो आहे, जिते मुख़्तलिफ़ ॻोठनि जा 300 ताईं ॿार साईं जन जे बक़ौल अचनि था, पढ़नि था। मामा जुमन जे तारीफ़ में हूअं त खोड़ सारो ॻाल्हाए सघिजे थो, खोड़ सारो घण रुखी शख़्सियत साईं मामा जुमन, पर वठी हर हर जनम वरबो मिठा महिराण में मिलबो जो तख़लीक़कार इन शेर जो ख़ालिक़ साईं मामा जुमन दरबदर जे असां अंगण ते मौजूदु आहियूं। अच्छा, ऐं ॿियो साईं जन जे फर्ज़ंदनि बि उन लाट खे विसण नाहे ॾिनो, उहा लाट उहो सिलसिलो हलंदो पियो अचे। साईं जन जा फर्ज़ंद मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखनि था, कोई टीचिंग सां आहे त टीचिंग जो शोबो संभालियूं वेठो आहे, कमकार सरअंजाम ॾियनि पिया। ऐं साईं जो हिकिड़ो फर्ज़ंद BS कंप्यूटर आहे, उहो जीअं त तव्हांखे मतिलबु वीडियो नज़र बि ईंदो हूंदो स्क्रीन ते, त कंप्यूटर ॿार हिते कोर्स कनि था जेको फ्री ऑफ कास्ट पढ़ायो वञे थो। यकीनन अहिड़ा इंसान जेके विजनरी इंसान हूंदा आहिनि, उन्हनि जे पोयां अहिड़ा ई उन्हनि खे ट्रिब्यूट ॾिना वेंदा आहिनि। उहो चवंदा आहिनि त असां देगू ऐं इन्हनि ख़ैरातुनि खां वधीक अगरि असां अहिड़नि इंसाननि खे अहिड़ो ट्रिब्यूट ॾियूं था, उन्हनि जे नालनि ते अहिड़े क़िस्म जा इदारा क़ाइमु कयूं था, त यकीनन इहा हिकिड़ो वॾो आला ऐं शाहकार ट्रिब्यूट हूंदो। इन वीडियो जे तसलसल सां साईं सुघड़ दरबदर साईं मामा जुमन दरबदर जो फर्ज़ंद साईं, वॾी महिरबानी, अॼु ॾाढी ख़ुशी थी, साईं जी ख़ुशबू आई तव्हां मां। असां त साईं सां ज़िंदगीअ में न मुलाक़ात करे सघियासीं, पर तव्हांजा असां जेको आहे सो मुलाक़ात करे असांखे उहा आसीसीं, उहा सिक पूरी थी। मामा जुमन जेको अहिड़ो वाक़ियो जेको तव्हां खां न विसरियो हुजे, यादि हुजे, यादगार हुजे। हूअं त मक़सदु अहिड़ा अनेक वाक़िया बाबा जी हयाती में मक़सदु थी गुज़रिया आहिनि, काफ़ी सारा, पर 2-3 दफ़ा अहिड़ा वाक़िया आहिनि ऐं उहे जेके बाबा पंहिंजे किताब में बि लिखिया आहिनि। ऐं मौत जे उन जॻह ते पहुची वरी वापसि ऐं जेको आहे रिकवर थी वियुसि। वाक़ियो ॾिसण इहो आहे त विल पावर बाबा में ईअं हो त 2020 में जेका किरोना वारो हिकिड़ो दौरु थियो, उहो अहिड़ो थियो जो जंहिंमें माना बाबा जी यादाश्त हली वई। जॾहिं वरी वापसि आई त रिकवर बाबा ईअं थियो जो उन्हनि में दिली विल पावर एतिरो न त बाबा जी जेका बाईपास थियो उहो बाबा जी 75 साल जी एज में थियो। उन वक़्त में जेको हो त BP बाबा जो 0 थी वियो। असां दुआ पे घुरी बहितर थिए, ऐं इहो सिर्फ़ु एतिरो त बाबा में माना होश अची वञे, बाक़ी कमु पाणी थी वेंदो। सही। सो उनजे करे हूअं त ज़िंदगी जा मक़सदु एतिरा सारा वाक़िया आहिनि, फ़क़ीर माण्हू रहिया आहिनि, असीं गॾु रहिया आहियूं, यकदमि उहे माण्हू जे ज़हन ते कोन पिया अचनि। दीदी, हिकिड़ी अहिड़ी का नसीहत जेका मुसलसल साईं तव्हांखे ज़िंदगीअ में तरबियत में कंदो रहियो हुजे? नसीहत खे वठी ऐं इहा ॻाल्हि कंदुसि त बाबा चवंदो, बाबा कंहिंजो बि हक़ु न खाओ, हक़ तलफ़ी न करियो, आणियुनि ऐं चाढ़ियुनि ॾुथ ॾियारी सूमरा, 2 शयूं ज़हन मां कढी छॾियो, हिकिड़ो ख़ौफ़ ऐं ॿी लालच। ऐं इहे ॿई साईं जेम्स जो बि कौल रहियो आहे त इहे ॿई शयूं असांजी ज़िंदगीअ में आहियूं। अॼु ॾींहं ताईं अलाह जा करम आहिनि, मुंहिंजी ऐं मौसीक़ी जे शोबे सां आहियां, त बाबा चवंदो उहो प्रॉपर पंहिंजो ठाहे कमु करियो। ऐं अॼु ॾींहं ताईं उमरकोट खां वठी ही ॻोठ जो माण्हू, जिते हाणे हज़ारनि जी तइदाद में बस्ती आहे, को बि हिकिड़ो माण्हू उथी चवे त बाबा जुमन जे पुटनि जी नानसाफ़ी आहे त असां मतिलबु ॾंढ भरे ॾींदासीं या असां सां ॾाढिया ॻाल्हायो हुजे। कमाल साईं, इहा साईं जी तरबियत ऐं उनजे हिकिड़ो रूह रवां हुजण जे जेको आहे नतीजे में इहे शयूं आहिनि। साईं, असां चवंदासीं आख़िरी तकलीफ़ तव्हांखे न थिए, असांखे 2 जुमिला साईं जो उन शेर मां ॿुधायो जेको साईं जो हिकिड़ो शाहकार आहे, वठी हर हर जनम वरबो। वठी हर हर जनम वरबो, वठी हर हर जनम वरबो, मिठा महिराण में मिलबो, मिठा महिराण में मिलबो।
ख़त्म ऊंदा थी वेंदी, ख़त्म ऊंदा थी वेंदी, चिटी अचां डाण में मिलबो, मिठा महराण में मिलबो। पंहिंजी जा जंगवा जारी, सतींदी नेठ सो भारी, पंहिंजी जा जंगवा जारी, सतींदी नेठ सो भारी, मरी वेंदा मिड़ई मारी, मरी वेंदा मिड़ई मारी, सच्चीअ सुरहाण में मिलबो, मिठा महराण में मिलबो। माशाल्लाह माशाल्लाह जज़ाकल्ला। इन ई साईं जे इन ख़ूबसूरत आवाज़ ऐं साईं मामा जुमन दर बदर जे ख़ूबसूरत शाइरी सां तव्हां वटि इजाज़त। वॾी महिरबानी, ख़ुदा ताला तव्हां सभिनी खे सलामत रखे।